अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां जेको शेयर कंदमि उहो एम्ब्रॉयडरी स्टिचिस शेयर कंदमि। हिकिड़ो तव्हांखे टाको बि सेखारींदमि ऐं उन सां गॾु मां तव्हांखे कुझु ज़रूरी शयूं बि ॾेखारींदमि त भर्त भरण जे लाइ कहिड़ी कहिड़ी शयुनि जी अहमियत आहे, कहिड़ी कहिड़ी शयुनि जी ज़रूरत आहे। आज मैं एम्ब्रॉयडरी स्टिचेस का पहला सबक आपके साथ शेयर कर रही हूँ और उसमें मैं आपको कुछ एम्ब्रॉयडरी के स्टिचेस भी सिखाऊंगी और कुछ चीज़ें भी दिखाऊंगी। सबसे पहले तो फ्रेम मुख्तलिफ साइज़ के, जितना बड़ा डिज़ाइन हो उस हिसाब से फ्रेम। आप लोग बिगनर्स हो, शुरू में सीख रहे हो तो छोटा फ्रेम चलेगा, ठीक है। उसके अलावा कपड़ा कॉटन का कोई सादा कपड़ा, बिल्कुल नरम, कोई सख्त या मोटा कपड़ा नहीं होना चाहिए। और धागे किस किस तरह के होते हैं? एक होता है ये ईरानी धागा, वूल जिसे हम ईरानी धागा कहते हैं। दूसरा है ये लच्छियाँ एंकर की, ठीक है। उसके अलावा हैं ये गोले एंकर के या किसी दूसरे कंपनी के भी हो सकते हैं। और इसके अलावा सिल्क का धागा भी होता है जो इस वक्त मेरे पास नहीं है, लेकिन जो शुरू कर रहे हैं उनके लिए ज़रूरी है कि वो इस गोले के धागे से सीखना शुरू करें, ठीक है। छो त ही उन जेका है ही डबल सां एम्ब्रॉयडरी कबी, अगर ही एंकर जूं लच्छियूं खणंदो त हिन जूं 3 तंदूं खणी इस्तेमालु कबियूं, पर ही जॾहिं असां गोलो खणंदासीं त हिन जी हिकिड़ी तंदू ई इस्तेमालु थींदी। तंहिंजे करे सिखण वारनि जे लाइ ही ज़रूरी आहे। ऐं का बि नंढी कैंची लाज़मी रखो जंहिंसां असां धागो कटियूं, का वॾी कैंची इस्तेमालु न कयो। सो मां ही धागो हिन में विझी चुकी आहियां सुईअ में, ऐं हिते हिकिड़ी मां लाइन कढी आहे। अॼु असां सिखंदासीं ज़ंजीरी टाको, ठीकु आहे। त हिन खे ही टाको ॾिसो, हिन खे सिंधीअ में असां ज़ंजीरी टाको चवंदा आहियूं, आवक चवंदा आहियूं, उर्दू में ज़ंजीरी टांका, इंग्लिश में इसको कहते हैं चेन स्टिच। अब जिन टांकों के नाम मुझे सिंधी और उर्दू में पता होंगे वो मेंशन करूँगी, लेकिन नहीं होंगे तो फिर ये सारे के सारे जो है मैं इंग्लिश में टांके आपको बताऊँगी। ऐं ॾिसो, सभिनी खां पहिरियों सिखण जे लाइ ज़रूरी आहे त सिधी लाइन हुजे, काई भी सिधी लाइन। जब आप सीख रहे हैं तो कोई भी सीधी लाइन होनी चाहिए, उसमें सीखने के लिए कोई डिज़ाइन की ज़रूरत नहीं है। और नॉट लगाना जो है, घेरे लगाना बहुत ज़रूरी है। मैंने इस पे पेंसिल से लाइन ड्रॉ की है, सॉरी पेन से। मां हिन में पेन सां जेको लीको पातो आहे, तव्हां कंहिं बि हुन सां पेंसिल सां या पेन सां पाए सघो था। हाणे असां हिन खे स्टार्ट कंदासीं। हिकु लाइन जे कंहिं बि हिकिड़े सिरे तां असां हिन खे धागे खे कढूं था, ठीक है। धागा निकाला और हम सुई को वहीं से अंदर डालेंगे जहाँ से निकाला है, ठीक है। यहाँ से अंदर डाला, थोड़ा सा आगे से हम इसको निकाल लेंगे, ठीक है। सुई खे असां उतां अंदर विझंदासीं जितां असां धागो कढियो आहे, ऐं पोइ थोरो अॻितां खां अॻियां खां सुई खे असां कढंदासीं ऐं धागे खे ॾींदासीं सुई जे चौधारी वकड़, ठीक है। हिन खे हिकिड़ो वकड़ ॾिनोसीं, एक बल दिया हमने। इसको खींच लेते हैं, देखें कैसा लग रहा है। ये टांका हमारा एक हो गया कंप्लीट। फिर जहाँ से धागा निकाला है वहीं से सुई को अंदर डालेंगे और हम सुई को थोड़ा सा आगे से बाहर निकालेंगे और सुई के ऊपर हम इसका बल देंगे, ठीक है। सेम प्रोसेस, हिन खे धागे खे वकड़ ॾींदासीं ऐं असां सुई खे कढी वठंदासीं। ये देखें दूसरा टांका कंप्लीट, असांजो ॿियो टाको बि जेको आहे कंप्लीट थी वियो। हाणे सेम उहो ई, त असां जितां धागो निकरे तो, जहाँ से ये धागा निकल रहा है वहीं से सुई को अंदर डालेंगे, थोड़ा सा आगे से निकालेंगे, इसके ऊपर देंगे हम एक बल, ठीक है। हे टाको असांजो कंप्लीट है। अहिड़ी तरह सां सेम प्रोसेस असां कंटिन्यू कंदा वेंदासीं। ऐं हिन धागे के तव्हां हथ सां झलियो, ये धागा जो बल हम दे रहे हैं ना, इसको यहाँ पे एक अंगूठे की मदद से रोक लें, पकड़ लें, फिर इसको निकालें, तो ये धागा जो है वो उलझेगा नहीं, न तो धागो तव्हांजो घुंझजी वेंदो, ठीक है। हे वकड़ ॾिनोसीं न, वकड़ ॾियण खां पोइ हिन धागे खे हिन आंगूठे जी मदद सां, ॿिए हथ जे आंगूठे सां झलियो ऐं सुईअ खे कढी वठो। ॾिसो त ईअं करण सां जेको आहे तव्हांजो धागो घुंझजंदो न, ये उलझेगा नहीं धागा। इसी तरह हम इसको कंप्लीट करेंगे। मैं तव्हांजे साम्हूं हिन खे कंदी थी वञा पूरो। तमामु आसान आहे ऐं हिन चेन स्टिच सां सिर्फ़ु हिकिड़ो ई डिज़ाइन न, बल्कि इलाही सारा डिज़ाइन्स ठाहे सघजनि था। आस्ते आस्ते टाइम सां गॾु मां तव्हांखे सेखारींदी वेंदमि त छा करिणो आहे। प्रोसेस इहो ई आहे। सिखण जे लाइ गोले जो धागो खणो, ठीकु आहे, सिधियूं लाइनूं कढो या सर्किल कढो, मतिलबु लाइन हुजे, जेका बि डिज़ाइन हुजे उहा सिंपल लाइन हुजे,
हाँ जॾहिं ही इतने असांजो पूरो थी वियो, ये हो गया पूरा। तो अब हम इसको जहाँ से धागा निकल रहा है उससे थोड़ा सा आगे हम इसको नीचे की तरफ डालेंगे और खींच लेंगे। ठीक है वतो से हाँ असां इनके सिद्धो था क्यों। उसके बाद हम इसमें 2-3 टाँके लगाएंगे, लेकिन धागे में 2-3 टाँका हणी इनके कंदासीं बंद, पर टाँका जेके आहिनि असांखे धागे में हणना आहिनि, असांखे कपड़े में ना हणना, क्योंकि अगर हम कपड़े में टाँके लगाएंगे तो इस तरफ से वो नज़र आएंगे। इस वक्त देखिए कुछ नज़र नहीं आ रहा। और ये टाँके जो हैं वो मैंने थोड़े से लंबे टाँके लिए हैं। मां थोड़ा वड़ा वड़ा टाँका खिया आहिनि, छो त मां तव्हांखे सेखारियां थी, न त इन खां भी नफ़ीस ऐं नंढा ऐं सन्हा टाँका हणी सघजनि था। जब आपको प्रैक्टिस हो जाए तो फिर आप इसमें बारीक जो है एम्ब्रॉयडरी कर सकती हैं। अब इसको धागे को हम काट लेंगे। ठीक है, सो ही असांजो अॼु जो हुयो कुछ शयुनि जो भर्त में ज़रूरु घुर्बल शयुनि जो कुछ इंट्रोडक्शन ऐं हिकिड़ो टाँको असांजो आवक या चेन स्टिच या जंजीरी टाँका। ठीक है, तो अगर ये वीडियो अच्छी लगी हो और आपको ये आसानी से समझ में आया है, टाँके अच्छी तरह से आपको दिखाई दे रहे हैं, तो प्लीज़ मुझे ज़रूर बताएं और वीडियो को लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। ठीक है, ऐं मूंखे ॿुधाइजो ज़रूर त ही विज़िबल आहे या न आहे, तव्हांखे ही चङी तरह चिटी तरह ॾिसण में आयो या थोड़ो वीडियो में कोई प्रॉब्लम आहे, उहो तव्हां मूंखे ज़रूर ॿुधाइजो। ऐं इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं। हमेशह चवंदी आहियां पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी मिलंदासीं। अल्लाह वाही।